आगाह कयो खे नारोमा जिते 4 साल अॻु अगवा थी वियल फतेह मोहम्मद शहर बाज़ियाब न थी सघियो आहे जॾहिं त वारिस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हीअ अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फतेह मोहम्मद शहर 4 साल अॻु सोराह थाणे जी हद मां अगवा थी वियो हो। फतेह मोहम्मद शहर जी बाज़ियाबी लाइ JIT बि जुड़ी चुकी पर मुगवी जो पतो न पइजी सघियो आहे। आगाह कयो खे हीअ अहम ख़बर पहुचायूं पिया। नारोमा जिते 4 साल अॻु अगवा थी वियल फतेह मोहम्मद शहर बाज़ियाब न थी सघियो आहे संदसि वारिस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। फतेह मोहम्मद शहर 4 साल अॻु सोराह थाणे जी हद मां अगवा थी वियो हो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं फतेह मोहम्मद शहर जी बाज़ियाबी लाइ JIT बि जुड़ी चुकी पर मुगवी जो पतो न पइजी सघियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। नारोमा जिते 4 साल अॻु अगवा थी वियल फतेह मोहम्मद शहर बाज़ियाब न थी सघियो आहे संदसि वारिस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नारोमा पीराणो साहिल बंबरो खां। जी पीराणो साहिल, छा तफ़सील आहिनि? जी, ही तजल वारे इलाइक़े जो ॻोठ आहे जिथां फतेह मोहम्मद शहर 4 साल 1 महीनो अॻु सोराह थाणे जी हद मां अगवा थी वियो हुयो, जंहिं मुगवे जी बाज़ाबीअ लाइ मुसलसिल सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि तोड़े जो हुन जे मुगवे जे वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा बि कया विया, पर हिन महिल ताईं हुन मुगवे जो को पतो न पइजी सघियो आहे। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन मुगवे जी बाज़ाबीअ जे हवाले सां हिकु JIT बि जुड़ी हुई, जॾहिं त इन मुगवे जे भाउ जी फरियाद ते सोराह थाणे ते केस बि दाख़िल थियो हुयो, पर बदकिस्मतीअ सां 4 साल 1 महीनो गुज़रण जे बावजूदि हुन मुगवे जो पतो न पइजी सघियो आहे। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हुन मुसलसिल एहतिजाजनि में हिन मुगवे जी माउ बि एहतिजाज कंदी रही, जेका सदमे में फोत थी चुकी आहे। ऐं हींअर हुनजो जेको पीरसन पीउ आहे हुनखे मुसलसिल दौरा पइजी रहिया आहिनि ऐं हुनजा रिश्तेदार ऐं वारस जेके आहिनि सरापा एहतिजाज आहिनि। हिननि लाॻापियल अचानक खां घुर कई आहे त मुगवी फतेह मोहम्मद शहर खे बाज़ाब कराए ॾिनो वञे, छाकाणि त संदन वारसनि में वॾी बेचैनी पकिड़ियल आहे जीअं हीअ ईद पंहिंजे बचड़नि सां करे सघे। जी ठीकु आहे पीराणो बंबरो, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।